नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाहण में खबर ॾींदा हलूं त दारावाहण भरसان ॻोठ मोहम्मद अली मेतलो जो रवासी मोहम्मद अॾेल मेतलो पंहिंजे पुटनि अनवर आलम जे ज़ुल्म ख़िलाफ़ प्रेस ऑफिस दारावाहण पहुची एहतजाज कयो ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा पुट मूं ते ज़ालमाना तशद्दुद कनि था ऐं चवनि था त असांखे पैसा ॾे न त तोखे मारींदासीं। मोहम्मद अॾेल चयो त हिन वक़्तु मुंहिंजी उमिरि 80 साल आहे। मूं मज़दूरी करे हिननि खे पालियो वॾो कयो, हिननि जूं शादियूं बि करायूं आहिनि। ज़मीन जो हिसो बि सभिनी खे बराबरि जी बुनियाद ते ॾिनो आहे। 2 पुट 3 पोटा रोज़ानो तशद्दुद करे मूंखे मौत मार धमकियूं ॾियनि था। अॼु मुंहिंजी नंढे पुट महर हुसैन मेतलो खे घर वठी कुहाड़ियूं हणी ज़ख़्मी करे विया आहिनि, जंहिंजी NC कंधरा थाणे ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस हिन महिल ताईं का बि गिरफ़्तारी न कई आहे। मां बस वारनि खां मुतालबो करियां थो त हिननि ज़ालिमनि पुटनि खे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वञे, मूंसां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।